मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं काफ़ी ज़माने खां वठी करे मूंखे औलाद नथी थिए, उन जे बारे में को वज़ीफ़ो ॿुधायो। सभ खां साईं वॾे में वॾो आला जेको आहे वज़ीफ़ो इहो ई आहे त बंदो नेक थिए, मुतक़ी थिए, नमाज़ पढ़े, अल्लाह सां तालुक़ बणाए, अल्लाह खां घुरंदो रहे। छाजे करे औलाद जा ख़ज़ाना अल्लाह जे हथ में आहिनि। सिंध जे कंहिं मुर्शिद जे हथ में न आहिनि, सिंध जे कंहिं पीर जे हथ में न आहिनि। तमामु घणा अहिड़ा मुर्शिद, उनजी तोहीन न आहे, उनजी तोहीन आहे। असांजा तमामु सिंध जा मुर्शिद जेके बिल्कुलु ओलिया आहिनि, बिल्कुलु बुज़ुर्ग आहिनि, वॾो उन्हनि जो मक़ामु आहे, पर उहे तमामु बुज़ुर्ग हिन दुनिया खां विया, उन्हनि खे पाण खे औलाद न हुई, उन्हनि खे पाण खे धीउ बि न हुई, उन्हनि खे पुटु बि न हुयो। असांजा नादन मुस्लमान, साईं मूंखे औलाद ॾिजांइ। अरे साईं खे पाण खे औलाद न हुई, साईं खे पाण खे पुटु बि न हुयो, साईं खे पाण खे धीउ बि न हुई। हाणे इहो पुटु ऐं धीउ न हुजण का तोहीन न आहे। कोई मुस्लमान चए साईं तव्हां कहिड़ी ॻाल्हि कई, उनखे पुटु धीउ ऐं पुटु न हुजणु तोहीन न आहे। छाजे करे औलाद अल्लाह जे हथ में आहे। अल्लाह ताला कंहिं मुस्लमान खे ॾेई छॾे, कंहिं मुस्लमान खे न ॾे। तमामु असांजे सिंध जे अंदरि तमामु घणा बुज़ुर्ग, उन्हनि खे पंहिंजी बिल्कुलु औलाद न हुई। असांजा मुस्लमान नादान मुस्लमान, नादान मां चवां बेवकूफ़ मुस्लमान, जाहिल मुस्लमान, छो त जाहिल ऐं बेवकूफ़ चवणु बिल्कुलु शरीयती इस्लाह सां जाइज़ आहे। जाहिल उनखे चइबो आहे कंहिं क़िस्म जी ख़बर कान हुजे, वेंदा उते हथु ॿधंदा। साईं महिरबानी करे मूंखे जेको आहे न पुटु अता कर। अड़े ज़ालिम, साईं पुटु न ॾींदो आहे, पुटु अल्लाह ॾींदो आहे। साईं महिरबानी करे मूंखे नौकिरी, अड़े नौकिरी मुराद अली शाह खां वठि, उन वञी करे पेर पकड़। छाजे करे साम्हूं ज़ाहिर त आहे न, साईं तोखे कान जेको नौकिरी ॾींदो, इहा साईं तोहीन बि न आहे। कोई मुस्लमान चए साईं साईं खां नौकिरी कान मिलंदी, बिल्कुलु बि न मिलंदी। मीर नादर ख़ान खे चओ, उहो तुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदो, उनखे रम अची वियो त उहो नौकिरी ॾेई छॾींदो। हाणे असांजा मुस्लमान बणायो कोन इहो आहे, साईं मूंखे नौकिरी, साईं मूंखे छोकिरी, साईं मूंखे पुटु, साईं मूंखे धीउ। कहिड़ो असां मुस्लमान जो यकीन थी वियो आहे। तौबा कयो, तौबा कयो, तौबा कयो। हे सभु अक़ीदा यकीन कयो मुशरिकनि वारा अक़ीदा अथव। 1400 साल खां पहिरियां, 1400 साल खां पहिरियां मुशरिक हुया, उहो बुतनि जा ॾो ॿऊं ॿधी बीठा हूंदा हुया। चवंदा हे लात जेको आहे अन ॾींदो आहे, फिलाणो बुत धीरियूं ॾींदो आहे, फिलाणो बुत मायूं ॾींदो आहे, फिलाणो बुत असांजा मसाइला हल कंदो आहे। सेम सेम असांजे ज़माने जे अंदरि अल्लाह खां इहे शयूं न घुरंदा। कंहिं घुरंदा? साईं घुरंदा। साईं खां, साईं जी क्वालिटी मां बयानु कयां। सिंध जा तमामु बुज़ुर्ग हिन दुनिया खां विया। ॻाल्हि थोरो ॾिसो, ज़हन खे इस्तेमालु कंदो, ज़हन खे थोरो खोलींदो, सॼियूं ॻाल्हियूं ओपन थी वेंदियूं। सिंध जा तमामु बुज़ुर्ग, मां उनजी ताज़ीम कंदो आहियां, पर जीअं जो उहे हिन दुनिया खां मरिया, हिन दुनिया में जीअं उन्हनि खे मौत आयो, यकीन कयो उहे साईं बिल्कुलु ईअं खट ते पियो हुयो। उनखे गुसुल साईं जे मुरीदनि ॾिनो, उनखे कफ़न जेको आहे मुर्शिद खे ॿिए कंहिं पारायो। साईं पाण क़बर में न पियो लही सघे, साईं खे क़बर में बि जेको कंहिं लाथो? मुरीदनि लारायो, उन्हनि लाथो। इन खां बाद में क़बर में लहण खां बाद में हाणे साईं तमामु जेको मुश्किलियूं थो हल करे, इनखे ई शिरक चइबो आहे। उनजी बुज़ुर्गी जी, उनजी तक़वा जी, उनजी परहेज़गारी जो इनकार न आहे। बाक़ी जेकॾहिं वञे थो साईं, साईं इहे कमु न करे सघंदो। साईं पाण खे गुसुल ॾेई न सघियो, साईं पाण खे कफ़न न पाराए सघियो, साईं पाण खे क़बर में एंट्री न कराए सघियो। एंट्री ॿिए कंहिं कराई आहे। असांजा मुस्लमान, साईं मूंखे जेको पुटु ॾे, मूंखे साईं जेको धीउ ॾे, साईं मूंखे जेको छोकिरी ॾे। काफ़ी टाइम खां छड़ो लॻो पियो आहे, माई नथी मिले। हाणे मायूं बि जेको अॼुकल्ह दरगाह ताईं मिलनि थियूं। तौबा कयो, तौबा कयो, तौबा कयो। हे ईमान ते ख़तरो आहे, ख़तरो आहे त हिन मुस्लमान जो ख़ात्मे ईमान ते मौत न थिए। इन तमामु टेंशन खे, तमामु मुसीबत खे, तमामु मरहलनि खे केरु हल कंदो आहे? अकेलो अल्लाह हल कंदो आहे। भले कंहिं मुस्लमान जे ज़हन जे अंदरि ॻाल्हि न अचे, इहा ई ॻाल्हि क़ुर जी आहे, इहा ई ॻाल्हि हदीस जी आहे।